अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद है सब प्यारा दोस्तों ठीक ठाक होंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो जो बंद थी चुको प्यारा दोस्तों, अज तव्हां प्यारन जे लाइ खैर सां पहुची चुको है किस्त नंबर 84 जैमें भाग खपे मोहम्मद अता लाखिया रगा मानी कंप्यूटर से मौजूद है। प्यारा दोस्तों, अगर प्यारा भाइरो असांजे एमातर ऑफिशियल चैनल ते नवा आयो तो तव्हांखे अहिड़ा सिंधी न्यूज़ सुठा बेहतर न्यू ड्रामा ॾिसण जे लाइ तव्हांजी दिलि चए थी ऐं तव्हांखे न्यू ड्रामा खपनि त इंशाअल्लाह ताला एमातर ऑफिशियल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जीअं हर वीडियो न्यू तव्हां प्यारनि जे लाइ नई ख़बर पहुचाए सघूं। प्यारा दोस्तों, हींअर ज़हर ज़िंदगी जी किस्त एपिसोड 84 पहुची चुकी है। खैर सां ड्रामो शुरू थी वियो है जैमें भाग खपे शहर अॻियामाणी में मोहम्मद अतर वटि इहा किस्त मौजूद है। रोज़ाना हर रोज़ तव्हांखे नई किस्त मिलंदी। अस्सलाम वालेकुम, पाकिस्तान जिंदाबाद, सिंध आबाद। प्यारा दोस्तों आबाद।